पर कुछ महीना पीरियों हाने वाक़ो हिकिड़ो पेश आयो। अल्लाह ताला कुरान पाक जी करामत कुरान पाक जो मौजूदो ज़ाहिर कयो। कराची जे अंदर 2-3 महीना पीरियों मींहुं वसियो, बरसात थी। मींहुं वसण जे करे कबरूं खुली पयूं। हिकिड़ी अहिड़ी कबर बि खुली, उन मां विशू नांग बदबू अचे पई, उन जा अमल बुशरा हा। पर उन ई कब्रिस्तान जे ॿिए पासे ॾों हिकिड़ी अहिड़ी कबर बि खुली, जीअं जो सोराख़ थियो कबर मां मुश्क अंबर जी ख़ुशबू पई अचे। सॼा इलाके जा माण्हू परेशान थी विया, हीअ काॾों थी ख़ुशबू अचे? अतर जी बि न आहे, पोंडर जी बि न आहे, सेंट जी बि न आहे। झट हुजे हा ख़तम थी वञे हा, हीअ त ख़तम न थी थिए। 2-3 ॾींहं गुज़री आहिनि। ॾिसूं त सयूं ओ सिंगंदे अचनि जो सयूं। हीअं जो ॾिसण त हिकिड़ी कबर में सोराख़ थियो आहे, उन कबर मां ख़ुशबू थी अचे। हुजूम थी आहे माण्हुनि जा, हज़ारनि जे तइदाद में माण्हू जमो थी विया, बेद गॾु थिया। पर उन कबर वारे जा अज़ीज़ ऐं क़रीब ऐं रिश्तेदार बि गॾु थिया। माण्हुनि खे अची धिका ॾिनो। माण्हुनि जो केरु आयो, छो था धिका ॾियो? जवाब ॾेई करे चवनि था असां हिन कबर वारे जा अज़ीज़ ऐं क़रीब रिश्तेदार हूं। माण्हू परे थी उन्हनि खे रस्तो था ॾियनि। हू अॻिते अची करे ॾिसनि था सोराख़ लॻो पियो आहे, मथां पाणी भरिजी वियो हुजे। अॻिते अची करे हीअं जो कबर खे अञा वधीक खोलींदा वञनि, ख़ुशबू वधीक थींदी वञे। सॼी मिटी पासे थी वई। काठीअ जा जी तख्ता बचा, माण्हू बाहूं ॿधी बीठा आहिनि। महिरबानी करे इहे तख्ता बि त हटायो। उहे तख्ता जो हटाए, हीअं जो ॾिसनि त उन मैयत जे मथां जेको कफ़न वारो कपिड़ो पातल हो, उहो बि ईअं पियो चिलके ॼणो जो बाज़ार मां दुकान तां कपिड़ो आयो आहे। माण्हू चवंदा महिरबानी करे इहो कपिड़ो त हटायो। हीअं कपिड़ो जो पासे कनि, हीअं जो ॾिसनि त मैयत जो चेहरो 4 ॾींहं जे चंड वांगुरु चिमकी रहियो आहे। ख़ुशबूदार पाणी जा कतरा ॼणो घोट निंड आराम करे रहियो आहे। माण्हू पुछा था कनि था हिनखे घणो वक़्तु कबर में गुज़री वियो आहे। मिट माइट जवाब ॾेई करे चवनि था हिनखे 4 महीना कबर में गुज़री विया आहिनि। अल्लाह अकबर, 4 महीना त वॾो अर्ज़ो आहे। चइनी पासनि माण्हू मिटीअ जे हवाले थो थी वञे, पोइ बि 4 महीना गुज़रण जे बावजूद गुस्ल जो पाणी बि न सुको आहे। काई मट सट न आई आहे, ॼणो घोट निंड पियो आहे। 4 महीना गुज़रण जे बावजूद कफन बि मेरो न थियो आहे। अदा कहिड़ो अमल आहे, कहिड़ी नेकी आहे? मिट माइट जवाब ॾेई करे चवंदा हिकु निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो हो, ॿियो क़ुरान पाक सां हिन जो दुनिया में ॾाढो प्यार ऐं इश्क हो। सुबुह जो बि क़ुरान पढ़ंदो हो, राति जो बि क़ुरान पाक पढ़ंदो हो। अध रात मदरात मोटी जे जेस ताणी कुरान शरीफ न पढ़े सुम्हंदो ई न हो। इन जे करे 4 महीना गुज़रण जे बावजूद बि गुस्ल जो पाणी बि न सुको आहे। ख़ुशबू थी अचे कबर मां, कफन बि मेरो न थियो आहे। दुनिया आख़िरत जी कामयाबी हिन कुरान पाक में आहे। और जेकॾहिं कुरान अज़ीम में कामयाबी न हुजे हा, इमामुल अंबिया रहमतुल्लाह आलमीन सां जन कुरान अज़ीम सां प्यार न रखना। जेकॾहिं कुरान अज़ीम में दुनिया आख़िरत जी कामयाबी न हुजे हा, मुंहिंजे प्यारे पैगंबर जा साहब ऐं अहल बैत हिन कुरान अज़ीम सां प्यार न रखनि हा। एॾो हुननि जो कुरान अज़ीम सां प्यार हो जो हुननि जी तारीफ़ कंदे कुरान अज़ीम में अल्लाह अज़ीम फरमायो, ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदून रब्बहुम ख़ौफ़न व वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। अल्लाह अज़ीम फरमाए तो ॾींहं जो त क़ुरान पाक पढ़दा, नमाज़ पढ़दा, थका टुटा वीचारा ईंदा हा कमकार करे, बिस्तरा जवाननि जा विछाया पिया हूंदा हा, पासीरियूं निंड लाइ सघंदियूं हूं, सुम्ही बिस्तरनि ते निंड न कंदा हा, बल्कि सॼी राति मुसले ते बीठे अल्लाह जो क़ुरान नमाज़ पढ़ंदा।